रब का फतरदा महबूब तुंहिंजो रब तोखे एतिरो ॾींदो एतिरो अता कंदो तो ख़ुशि थी वेंदी राज़ी थींदी हुज़ूर फरमाए इज़न ला अर्दा ॻाल्हि इहा आहे त मां राज़ी न थींदुसि जो मुंहिंजो हिकु उम्मती बि जहन्नम में हुजे मां राज़ी न थींदुसि ख़ुशि तॾहिं थींदुसि जॾहिं सभिनि खे बख़्शरायल हदीस में इंदो आहे हुज़ूर फरमायो अल्लाह मुखे एतिरो अता कंदो इन आयत जे ज़िमन में हेॾे निहारियो एतिरो अल्लाह अता कंदो एतिरो अल्लाह ताला मुखे अता फरमाईंदो हत्ता युनादियनी रब्बी इसी ताईं जो मुंहिंजो रब मुखे निदा कंदो सॾु कंदो अल्लाह ताला पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे सॾींदो अरदीत या मुहम्मद ऐ मुंहिंजा हबीब हाणे त ख़ुशि हाणे त राज़ी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था उन वक़्त में मां अर्ज़ु कंदुसि ऐ रब रदीत मौला हाओ मां हाणे राज़ी आहियां राज़ी मुस्तफ़ा तॾहिं थींदा जो सभिनीनि खे बख़्शराए जन्नत वठी हलंदा बेटा ईसा फरमाए तो माने को मिट संदो में हूंदा ही में सोजरो हशर वेल हिसाब में छॾे न वींदो पोइ सारो सॾ कंदो मुंहिंजो गुज़ारो के जधणी चओ सुभान अल्लाह कुरान करीम जी टी आयत ॿुधो अल्लाह ताला इरशाद फरमायो वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा महबूब जॾहिं पाण ते ये ज़ुल्म करण खां बाद में तो हबीब जे दरबार में अचण वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम ऐं जॾहिं जंहिं बि वक़्त में जंहिं बि ज़माने में इन में इहो शर्त नाहे त हुज़ूर जी ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक हुजे चाहे मुस्तफ़ा जे ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में अचण या हुज़ूर जे विसाल फरमाइण खां बाद में हुज़ूर जे पर्दे फरमाइण खां बाद में भी जेकॾहिं आया हुज़ूर जे दरबार में हाज़िर थिया अल्लाह ताला फरमायो महबूब जाऊक तो हबीब जे दरबार में अचन फस्तगफरुल्लाह पोइ अल्लाह खां माफ़ी तलब कन वस्तगफर लहुमुर रसूल महबूब तूं बि उन्हनि जे लाइ दुआ मग़फ़िरत जी फरमाई लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा त पोइ ज़रूर अल्लाह के तौबा क़बूल कंदड़ रहम कंदड़ लहंदा मां उन्हनि जी तौबा तॾहिं क़बूल कंदुसि रहमत बि उन्हनि जे मथां तॾहिं फरमाईंदुसि गुनाहनि जी बख़्शिश बि उन्हनि जी तॾहिं थींदी जॾहिं सभ खां पहिरियां जाऊक तुंहिंजे हुज़ूर में अचण उन खां बाद में मां रब खां माफ़ी घुरण पर बख़्शिश तॾहिं थींदी जॾहिं तूं बि उन्हनि जे लाइ दुआ जा हथ खणंदे